नाज़िन कंदकोट के ॻोठ शेरलाबाद डरहो में सुंदराणी ऐं सावंत तकरार तां वधीक हिकु नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी वियो आहे। इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। फायरिंग जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं SS न्यूज़ कंदकोट जे रिपोर्टर फरहान अली मलिक खां। जी फरहान, तफ़सील खां आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट भरिसां ॻोठ शेरलाबाद डरहो में सुंदराणी सावंत जो तकरार हिकु भेरो ॿीहर भड़की थियो आहे। वधीक हिकु नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी वियो। गोलियूं लॻण करे हिकु नौजवान बरकत अली सुंदराणी क़तल थी वियो आहे, जंहिंजो लाश सिविल अस्पताल कंदकोट मुंतक़िल कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। फायरिंग जो सिलसिलो हिन वक़्तु बि हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरियुनि में कराई तकरार तां झड़ो शुरू थियो हो, जंहिंमें हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरियुनि जा तक़रीबन 8 माण्हू क़तल थी चुका आहिनि। ॿिए पासे सावंत बिरादरी जे माण्हुनि पारां जदीद हथियारनि सां जेको आहे सोशल मीडिया ते वीडियो बि वायरल करे छॾियो आहे। वाक़े जो केस हिन वक़्त ताईं दाख़िल न थी सघियो। जी।